नाज़रीन, चंबड़ में कोरोना वायरस सबब जिते लॉकडाउन वारी सूरत हाल है उते कानून जूं धजियूं उड़ाईंदे मालपड़ी लगाई वई है, जंहिंमें वापारियुनि ऐं मालूंदनि जी रश लगल है। वधीक तफ़सील ॾियण जे लाइ असां राब्तो कयो आहे मेहरान टीवी जे रिपोर्टर اشرف मङरيو सां। जी अशरफ, तफ़सीलनि खां आगाह कजो। जी बिल्कुल, मैं बुधाईंदो हलां त टंडोलियार ज़िले जे अंदरि 15 ॾींहंनि जे लाइ जेको लॉकडाउन लगायो वियो उन ते SOP ते को बि अमल न थी सघियो आहे ऐं चंबड़ में जेका हिकिड़ी वॾे में वॾी जेका मालपीड़ी आहे उहा जेको लॻल आहे, हिकिड़ो वॾो माण्हुनि जो हुजूम उते जेको मौजूदु आहे। SHO इम्तियाज़ ढुमकी जेको चंबड़ जो SHO ख़ुदि जेको आहे उते पाण मौजूदु आहे, उन जी निगरानी में चंबड़ जी जेका मालपीड़ी लॻी रही आहे। इन में कोरोना वायरस जो फैलजण जो वॾो हिकिड़ो अंदेशो आहे ऐं उन खां अलावा तव्हांखे ॿुधायो आहे चंबड़ शहर जेको आहे उहो बि मुकमल तौर ते खुलियल आहे, उते बि को लॉकडाउन न कयो आहे। DC पारां इहो इजलास कयो वियो त ज़िले जा जेके बि शहर आहिनि, चंबड़, नसरपुर, मिसण वॾी ऐं टंडोलिया ज़िले में जेके बि लाॻापियल शहर आहिनि, सभिनी खे जेको मुकमल लॉकडाउन हूंदो, उन ते को बि अमल न थी सघियो आहे। SOP ते बि अमल जेको उहो बिल्कुलु न थी सघियो आहे। कोरोना वायरस फैलजण जो वॾो हिकिड़ो अंदेशो आहे ऐं चंबड़ जी जेका मालपीड़ी आहे उते हिकिड़ो वॾो माण्हुनि जो हुजूम ऐं कराची खां ऐं ॿिया जेके ज़िला आहिनि, मुख़्तलिफ़ जेका ज़िला आहिनि, उतां जा वापारी जेके हिते ख़रीदारी लाइ पहुतल आहिनि ऐं इन जेको अचण ते जेको चंबड़ में जेको कोरोना वायरस फैलजण जो हिकिड़ो वॾो अंदेशो जेको आहे साम्हूं पियो अचे। जी अशरफ, अवां जी महिरबानी।